नाज़रीन हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं ॾेर की लॻ ॻोठ नूर हसन शाह में जिते सैयद बिरादरी जी ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी वियो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुनजो वधीक छा चवणु आहे। ऐं सही जावेद छा इहे परे पासे ॾों पंहिंजो ॻोठ ॾे क़ब्रिस्तान जे पासे ॾों कम सां हेॾो आया पए। रस्ते में पंहिंजो निज़ाम अली शाह जा फर्ज़ंद हुया के ऐं पंहिंजो हसन शाह हुयो को घोटकी जो ॾोहारी आहे, उनखे फायर हया आहिनि असांजे छोकिरे जे मथां मोटरसाइकिल किरी आहे। उन सां पुराणो को तकरार को उनजो मिट माइट ख़ैरपुर जेको असांजो मसइलो हले थो उनमें असांजे हिन जी शाहिदी ऐं गवाही आहे। उन जे हिसाब सां उन्हनि जे करे को रहंदा हुया पंहिंजे रंजिशुनि में, हिन ते फायर भी कयो अथई। हसन शाह तमामु ॾोहारी आहे, उन ते FIR भी आहिनि, लाहौर पंजाब में भी थियल अथसि, हिते पंहिंजी घोटकी में भी काफ़ी केसिस अथसि। असांजे नंढे खे धक आया अथऊं, उन खां बाद असां दाद थाणे ते NC भी कटराई आहे, वरी होॾो लेटर भी वरितो अथसीं, वरी नंढे खे वापसि खयूं पिया वञूं। मीरपुर जी पुलिस आहे, AS आया को सिविल ड्रेस में जेको तारुफ़ पियो कराए मां AS आहियां, उन्ही जवाबदारनि खे प्रोटेक्शन ॾिनी आहे, उनखे कार में खयूं वञे पियो, उन्ही गाॾी बीहरायो तो लाहे माण्हू, वरी असांजे माण्हुनि खे उन्ही बीही कुटरायो आहे। असां हुकाम बाला के SSP साहब के इहा गुज़ारिश कंदासीं त हिन वाक़े जी मुकम्मल इन्वेस्टिगेशन थिए ऐं इन्वेस्टिगेशन खां बाद ई को अमल दरामद कयो वञे। असांजी गुज़ारिश भी आहे हुकाम बाला के त असां सां नाजाइज़ी थी आहे। मीरपुर पुलिस जॾहिं ते ही हद दाद थाणे जी आहे, असांजी दाद थाणे ते NC कटियल आहे, असां ॿुधाईंदा रहिया आहियूं NC कटियल आहे असांजी, असां सां नाजाइज़ी करे विया आहिनि। तव्हांजे हूं ते बि जेको आहे ऐं तव्हां जवाबदारनि खे प्रोटेक्शन ॾिनियूं खयूं वेंदा हुआ ऐं वरी उन्हनि सां विड़िया आहिनि अची, जंहिं ते उहे पुलिस वारनि खे जवाब भी ॾिनो। प्रेस वारनि जी भी महिरबानी थी, उहे भी टाइम ते पहुची विया, उनखे ॾिसंदे ई पुलिस वारा रवाना थी विया। इहो ई असांजो मौक़िफ़ आहे। असां हुकाम बाला के SSP साहब खे गुज़ारिश कंदासीं त बेशक इन्वेस्टिगेशन कराई वञे। उहे असांजूं 2 मोटरसाइकिलां जेके नंढे जूं खसे बीहायूं अथऊं, हे आहे उहो नंढड़ो अथई, जंहिं कपिड़ा वपड़ा भी फाड़िया अथऊं, ॾंदनि में भी धक ठौंशा वौशा भी मारिया अथऊं, त हिकिड़ी नाजाइज़ी भी थी आहे। पुलिस भी बिला वजह उनखे प्रोटेक्शन करे रही आहे, कपिड़ा भी ऐं हू सिविल ड्रेस में पंहिंजो तारुफ़ कराए पियो त मां पुलिस वारो आहियां। कार ते हुयो सिविल कार ई, इहा भी न आहे जो बाबा पुलिस वारो आहे तो हुते पुलिस जी मोबाइल ई कोन्हे, तोखे वर्दी भी न आहे। बिस्मिल्लाह रहमान सईद जावेद आहियां। पंहिंजो रस्तो आहे वरी मुक़ाम मां मुंहिंजो पुटु सही सीरा सां अचे पियो। हे जेको निज़ाम अली शाह उनजा पुट हुया, हज़ारे शाह हुयो, हसन शाह हुयो, ऐं इहो अबूज़र शाह, मोहिब शाह और सलीम शाह, जिन के पिस्टल हुआ, जिन फायर भी किया। असां विड़िया आहिनि, 2 मोटरसाइकिल खसे तो रस्ते में नंढड़े में जेके धक्का अचनि, असां थाणे ते विया जो NC कराई आहे, लेटर वरिती उन अस्पताल, असां मीरपुर अस्पताल लॻियो थाणो हुयो अस्पताल, वञूं पिया अस्पताल वञूं पिया, वरी असां हिते रस्ते में अची विड़िया आहिनि। पुलिस बि हुई इन में, AS साहिब ॿुधाइनि त मां आहियां, पर हुयो सिविल ड्रेस में, असल में उनजो सपोर्टर हुयो, लेकिन पुलिस वारो न हुयो। नाज़रीन तव्हां हिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन जी चवण त निज़ाम अली शाह जी बच ते असांजे नौजवान खे रस्ते ईंदे बिना ॾोह जे जेको आहे तशदुद करे ऐं असांजूं मोटरसाइकिलूं भी जेको आहे खसियूं आहिनि। हिननि जेको आहे SSP घोटकी खां मुतालबो कंदे चयो त ख़ुदारा असांजे जेको आहे न नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन कुतुबुद्दीन चाचड़ सां गॾु ज़फ़रुल्लाह समेत जो काश न्यूज़ ॾेर की।